बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम डियर स्टूडेंट। जीअं त पाण प्रीवियस लेक्चर में पढ़ी आया हुआसीं त जेके कंपोनेंट्स हुआ सेल्स जा टिनि टाइप्स जा असां वटि सेल्स जा कंपोनेंट्स हूंदा आहिनि, टिनि टाइप्स जा स्ट्रक्चर्स मौजूदु हूंदियूं आहिनि। पहिरियां पाण पढ़ियोसीं त सेल मेम्ब्रेन छा हूंदी आहे ऐं उन खां पोइ पाण पढ़ियोसीं त न्यूक्लियस छा हूंदो आहे ऐं टियों पार्ट हुन जो हुयो साइटोप्लाज़म। अच्छा, इहा जेकी शइ असां पढ़ीसीं इन खां पोइ जेको असां सेल मेम्ब्रेन खे थोरो डिस्क्राइब कयो हुयोसीं त सेल मेम्ब्रेन में जेके उन जा जेके पार्ट्स हूंदा आहिनि उहे कहिड़ा कहिड़ा इन्वॉल्व थींदा आहिनि। सभु खां पहिरियों असां पढ़ियो हुयोसीं त लिपिड छा हूंदो आहे। लिपिड असांजो उन जा कहिड़ा फंक्शन हूंदो आहे, उन जी स्ट्रक्चर कहिड़ी हूंदी आहे। अॼु जो जेको असांजो टॉपिक आहे उन जो नालो आहे प्रोटीन। सो अॼु असां सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु प्रोटीन खे डिस्क्राइब कंदासीं। प्रोटीन के डिस्क्राइब करण खां पहिरियों असांखे थोड़ी प्रोटीन के बारे में नॉलेज हुजणु घुरिजे त प्रोटीन थींदो छा आहे। प्रोटीन बेसिकली हिकिड़ो ग्रीक वर्ड आहे, प्रोटियोस जो मतलब आहे, जंहिंजी माना आहे फर्स्ट रैंकिंग या प्राइमरी उहा शुरूआती शइ जेकी असांजी अहम ऐं ज़रूरी हुजे। मोस्ट अबंडेंट ऑर्गेनिज्म ऑर्गेनिक मॉलिक्यूल प्रेजेंट इन ऑल लिविंग ऑर्गेनिज्म। उहो अहम जुज़ो, उहा अहम शइ जेकी असांजी हर लिविंग ऑर्गेनिज्म में पंहिंजो पाण मौजूदु हूंदी आहे ऐं असांजी ॿाहिरी एनवायरनमेंट मां असां हुनखे इंटेक कंदा आहियूं। हाणे उहो असांजो सबस्टेंस, उहा असांजी ग़िज़ा जेकी असां ॿाहिरां इंटेक कंदा आहियूं, खाईंदा आहियूं, उन जे मालिक्यूल जे टुटण मां जेकी असांखे एनर्जी मिलंदी आहे उहा इलाही अहमियत रखंदी आहे। ऐं प्रोटीन जेको हूंदो आहे असांजा ॿिनि क़िस्मनि जा हूंदा आहिनि। तव्हांखे ख़बर आहे त हिकिड़ा हूंदा आहिनि एसेंशियल प्रोटीन ऐं ॿिया हूंदा आहिनि नॉन एसेंशियल प्रोटीन। ॿिनि टाइप्स जा प्रोटीन्स थी विया, हिकिड़ा एसेंशियल, हिकिड़ा ज़रूरी, ऐं ॿिया नॉन एसेंशियल जेके हूंदा आहिनि उहे असांजा गैर ज़रूरी हूंदा आहिनि। हाणे प्रोटीन खे थोरो डिस्क्राइब कयूं। प्रोटीन में असां चई सघूं था त दीज़ आर द बिल्डिंग ब्लॉक ऑफ द अमाइनो एसिड। इहे असांजा ठहंदा कीअं आहिनि, जॾहिं असांजा अमाइनो एसिड्स पाण में मिलंदा आहिनि, उन्हनि जो जेको कॉम्बिनेशन आहे, उन जो जेको पाण में यूनियन ठाहिणु आहे, उनखे असां छा सॾींदा आहियूं, प्रोटीन सॾींदा आहियूं। जीअं तव्हां हिते फिगर में ठहियलु आहे, हे हिकु क़िस्म जो अमाइनो एसिड आहे। अमाइनो एसिड जा मुख़्तलिफ़ टाइप्स आहिनि। हिकिड़ा असांजा एसेंशियल हूंदा आहिनि, उहे बि असांजा नॉन एसेंशियल हूंदा आहिनि। हिकिड़ा ल्यूसाइन आहे, आइसोल्यूसाइन, प्रोलाइन आहे, एंड सो मेनी आहे। हीअ असांजो हिकिड़ो अमाइनो एसिड आहे, हीअ असांजो छा आहे, ॿियो अमाइनो एसिड आहे। हीअ जॾहिं पाण में मिलंदा, तव्हांखे ख़बर आहे त जॾहिं कंहिं बि शइ जी स्ट्रक्चर ठहंदी आहे त उन में असांजा मुख़्तलिफ़ कंपोनेंट्स जेके आहिनि कम सर अंजाम ॾींदा आहिनि। जीअं असांजो तव्हां पढ़ियो हूंदो त सेल जेके आहिनि इहे मिली करे असांजा टिश्यूज़ ठाहींदा आहिनि। अहिड़े तरीक़े सां असांजा अमाइनो एसिड्स पाण में मिली करे असांजो छा ठाहींदा आहिनि, प्रोटीन ठाहींदा आहिनि। अच्छा, अमाइनो एसिड अगरि ही सिंगल आहे, हिकिड़ो अमाइनो एसिड आहे, त हिनखे असां मोनोमर चई सघूं था पिया। हाणे मोनोमर छा चई सघंदा आहियूं? मोनोमर, मोनो लफ़्ज़ जी माना है सिंगल ऐं मर्स मीन्स यूनिट्स। माना सिंगल यूनिट अगरि हुजे, अगरि उनखे थोरो अलॻि करे कमु कयूं त उहो असांजा छा थींदा, मोनोमर थींदा। जॾहिं हिकु क़िस्म जो मोनोमर आहे, ॿियो मोनोमर आहे। हीअ जॾहिं पाण में मिलंदा त असांखे हिकिड़ो वॾो मालिक्यूल ठहंदो, जंहिं वॾे मालिक्यूल जो नालो छा आहे, पॉलीमर सॾींदा आहियूं। पॉली मीन्स मैनी ऐं मर्स मीन्स यूनिट। उहे यूनिट्स जेके असांजा कंहिं सिंगल यूनिट जी उहा स्ट्रक्चर जेके असांजी मुख़्तलिफ़ असांजे मोनोमर्स से ठहियल हुजे त उनखे असां छा सॾींदा आहियूं, पॉलीमर सॾींदा आहियूं। हाणे तव्हांखे थोरो अॻिते में थोरी डेफिनेशन अञा थोरो इंक्रीज़ कंदासीं। त पहिरियां असां प्रोटीन आहे, प्रोटीन तव्हांखे ख़बर आहे त इहो असांजो एसेंशियल आहे, माना ज़रूरी आहे। हाणे एसेंशियल प्रोटीन कहिड़ा हूंदा आहिनि? उहे शयूं जेकी असां ग़िज़ा जी मदद सां वठूं। मिसाल, असां गोश्त खाईंदा आहियूं, असां मिल्क खीर पीअंदा आहियूं, ऐं असां फिश खाईंदा आहियूं, मच्छी खाईंदा आहियूं, एग, असां आना खाईंदा आहियूं, एंड सो मेनी थिंग्स। इहे जेके शयूं आहिनि इहे असां छा कंदा आहियूं, इहे ॿाहिरि एनवायरनमेंट मां इंटेक कंदा आहियूं, ॿाहिरां वठंदा आहियूं। इहे इनजे करे वठंदा आहियूं छो त असांजी जेकी बॉडी आहे, असांजा जेके सेल आहिनि, उन्हनि खे ज़रूरत हूंदी आहे छाजी, ग़िज़ा जी ज़रूरत हूंदी आहे, ऐं उहो ग़िज़ा जो जेको फॉर्म आहे उहो असांजो छा आहे, एसेंशियल प्रोटीन्स आहिनि। ऐं ॿियो क़िस्म आहे, अच्छा इन खां पोइ ॿियो जेको हिन क़िस्म आहे उहो आहे नॉन एसेंशियल, माना गैर ज़रूरी। उहे प्रोटीन्स जेके असांजे बॉडी जे अंदरि
ऑटोमेटिकली पांच पाण ठहंदो उन छा चइंदासीं नॉन एसेंशियल प्रोटीन। उन में असांखे ज़रूरत न पवंदी त असां ॿाहिरां का ग़िज़ा वठूं, असां खीर पियूं, असां अना खाऊं, असां सो मेनी थिंग्स, पर इहे असांजा बॉडी जे अंदरि पंहिंजो पाण ई ठहंदा आहिनि। हिनखे सेल्फ प्रोड्यूस बॉडी चवंदा आहिनि, हिनखे असां नॉन एसेंशियल प्रोटीन्स ॾींदा आहियूं। हाणे असां वटि हिनजी थोरी स्ट्रक्चर पढ़ूं, अगरि छो त असां पढ़ूं सेल जे बारे में था त सेल जी जेकी स्ट्रक्चर आहे, सेल जी जेकी सेल मेम्ब्रेन आहे, त उन में असांजा प्रोटीन कीअं ज़रूरी आहिनि। जीअं त तव्हां पढ़ियो आहे त प्रोटीन असांजी हिकिड़ी असांखे छा ॾींदो आहे, ग़िज़ा ॾींदो आहे, खुराक ॾींदो आहे। त अहिड़े तरीक़े सां असांजे सेलनि खे बि जेकी ग़िज़ा मिलंदी आहे उहा ग़िज़ा कहिड़े फॉर्म में मिलंदी आहे, प्रोटीन जे फॉर्म में मिलंदी आहे। हाणे स्ट्रक्चर अगरि हिनजी खणूं पंहिंजी सेल मेम्ब्रेन जी, त हिनजे ॿाहिरां जेके आहिनि इहे असांजा छा लॻल आहिनि, इहे असांजा लिपिड लॻल आहिनि। कल्ह असां पढ़ियो हुयोसीं लिपिड। हाणे लिपिड जेको आहे हीअ असांजी मथी स्ट्रक्चर आहे, इहा लिपिड जो लिपिड जेकी लेयर आहे इहो हिनजे करे हूंदी आहे छो त हिन में छा थींदो आहे, जेको वाटर हूंदो आहे जीअं ई हिन ग्रीसी सबस्टेंस सां टकराइबो आहे त उन खां पोइ छा थींदो आहे, हिनखे छा कंदो आहे, रिपेल कंदो आहे, थींदो आहे। उन खां पोइ ही तव्हांखे कुझु पोर्शन्स नज़र ईंदा हूंदव। हिन पोर्शन्स खे असां छा सॾींदा आहियूं, हिन पोर्शन्स जो जेको नालो आहे हिननि खे असां सॾींदा आहियूं प्रोटीन। इहे असांजे प्रोटीन आहिनि, इहे सेल मेम्ब्रेन जी लेयर सां अटैच थियल हूंदा आहिनि, इहे उन सां गॾु थियल हूंदा आहिनि। छाजे करे गॾु थियल हूंदा आहिनि, तव्हां पढ़ियो त सेलनि खे ज़रूरत हूंदी आहे खाधे जी ऐं ग़िज़ा जी। इहा जेकी ग़िज़ा आहे इहा असांजी प्रोटीन जे फॉर्म में जेकी हूंदी आहे इहा असां अटैच थियल आहे। हिन में स्ट्रक्चर थोरी मां इलाही वरी करे लिखी आहे, पर इहे जेके प्रोटीन्स हूंदा आहिनि तमामु माइन्यूट नंढड़ा हूंदा आहिनि जेके असांखे नज़र न अची सघंदा आहिनि पंहिंजी नेक्ड आई सां। अच्छा, हाणे असां चऊं था त ही जेके प्रोटीन आहिनि, ही नंढा प्रोटीन आहिनि, ही जेके आहिनि असांजा वॾा प्रोटीन आहिनि। छाजे करे सवाल अची सघे थो त ही जेके प्रोटीन आहिनि ही ॿिनि क़िस्मनि जा प्रोटीन्स थींदा आहिनि। असां वटि जेके सेल मेम्ब्रेन सां अटैच थियल हूंदा आहिनि, हिकिड़ा प्रोटीन हूंदा आहिनि, हुन जो नालो हूंदो आहे इंट्रिंसिक। ॿिया जेके हूंदा आहिनि उहे हूंदा आहिनि एक्सट्रिंसिक। ॿिनि क़िस्मनि जा प्रोटीन थी विया, हिकिड़ा थी विया इंट्रिंसिक, ॿिया थी विया असांजा एक्सट्रिंसिक। इंट्रिंसिक जेके प्रोटीन हूंदा आहिनि उहे सेल मेम्ब्रेन जे अंदरिम पोर्शन सां अटैच थियल हूंदा आहिनि, हुन में अंदरि चिपड़ियल हूंदा आहिनि। ऐं जेके एक्सट्रिंसिक प्रोटीन हूंदा आहिनि उहा सेल मेम्ब्रेन जे ॿाहिरि पोर्शन सां छा हूंदा आहिनि, उन सां बाइंड थियल हूंदा आहिनि, उन सां लॻल हूंदा आहिनि। हिन जे करे एक्स लफ़्ज़ जी माना ई आहे पर आउटर ऐं इन लफ़्ज़ जी माना आहे इनसाइड। त जेके सेल मेम्ब्रेन जे अंदरि असांजा के मॉलिक्यूल्स लॻल आहिनि, असांजा प्रोटीन्स लॻल आहिनि, उहे असांजा इंट्रिंसिक प्रोटीन आहिनि। ऐं असांजे सेल मेम्ब्रेन जे ॿाहिरि पोर्शन सां अटैच थियल आहिनि, उन जो नालो छा आहे, एक्सट्रिंसिक प्रोटीन आहे। हिन जी स्ट्रक्चर एक्सट्रिंसिक जेके प्रोटीन हूंदा आहिनि या जेकी हुन जी स्ट्रक्चर हूंदी आहे उहा तमामु वॾी हूंदी आहे बनिस्बत इंट्रिंसिक जेके अंदरि दाख़िल थियल हूंदा आहिनि। हाणे हिन जी अगरि स्ट्रक्चर हिन पासे ॾिसूं त तव्हांखे कुझु हिन टाइप जी नज़र ईंदी। त हीअ असांजी हिकिड़ी लेयर आहे सेल मेम्ब्रेन जी, हिकिड़ी ऐं इन में तव्हांखे मथे पोर्शन सां तव्हांखे प्रोटीन नज़र ईंदा। ही प्रोटीन हिन खां वॾा, हीअ असांजा कहिड़ा प्रोटीन आहिनि, हीअ असांजा एक्सट्रिंसिक प्रोटीन आहिनि ऐं हीअ असांजा छा आहे, इंट्रिंसिक प्रोटीन आहिनि। ठीकु आहे। हाणे असां हिनखे ओवरव्यू कंदासीं, पहिरियों जेको पाण पढ़ियो हिनखे शॉर्टली थोरो डिस्क्राइब कयूं। पहिरियां असां कंपोनेंट्स जा सेल जा असां कंपोनेंट्स में पहले नंबर पे असां सेल मेम्ब्रेन आहे। सेल मेम्ब्रेन जेके उन में जेके सेल मेम्ब्रेन जा पार्ट्स आहिनि उन में कहिड़ा कहिड़ा क्वेश्चन अची था। हिकिड़ो जेको आहे सेल मेम्ब्रेन में असांजी लिपिड अटैच थियल आहे, ॿी असांजी प्रोटीन अटैच थियल आहे, ॿियो असांजो छा आहे, कार्बोहाइड्रेट्स अटैच थियल आहे। हाणे असां पढ़ंदासीं प्रोटीन आहे छा। प्रोटीन वीक वर्ड आहे, प्रोटियोस माना जी माना आहे फर्स्ट रैंकिंग या प्राइमरी चीज़ मोबाइल में। इहा असांजा मोस्ट अबंडेंट शयूं हूंदियूं आहिनि जेके असांजे लिविंग ऑर्गेनिज़म लाइ असांजी अहमियत रखंदियूं आहिनि। उन खां पोइ तव्हां प्रोटीन्स खे थोरो डिस्क्राइब कयोसीं। प्रोटीन्स असां बेसिकली ठहियल छा आहिनि, प्रोटीन असांजा अमाइनो एसिड्स जा ठहियल आहिनि। अमाइनो एसिड छा आहिनि, दीज़ आर द बिल्डिंग ब्लॉक्स टू मेक दी प्रोटीन। अमाइनो एसिड में असांजा मोनोमर्स अची विया, मोनोमर्स में सिंगल प्रोटीन्स सिंगल मॉलिक्यूल्स अची विया ऐं उहे
मोनोमर्स लिखिरे पॉलीमर्स नैका हाणे असां वटि ॿिनि क़िस्मनि जा प्रोटीन्स हूंदा आहिनि हिकिड़ा हूंदा आहिनि एसेंशियल प्रोटीन ॿिया हूंदा आहिनि नॉन एसेंशियल प्रोटीन एसेंशियल प्रोटीन जेके ज़रूरी हूंदा आहिनि नॉन एसेंशियल जेके हूंदा आहिनि गैर ज़रूरी हूंदा आहिनि ऐं असांजी सेल मेम्ब्रेन जी अगरि ॻाल्हि कजे त हिन में असांजा लिपिड सां गॾु प्रोटीन असांजा अटैच कयल हूंदा आहिनि ऐं इहे प्रोटीन्स ॿिनि टाइप जा थींदा आहिनि हिकिड़ा प्रोटीन हूंदा आहिनि असांजा इंट्रिंसिक प्रोटीन ॿिया हूंदा आहिनि असांजा एक्सट्रिंसिक प्रोटीन इंट्रिंसिक प्रोटीन जेके हूंदा आहिनि नंढा हूंदा आहिनि ऐं अंदरि तरफ़ खां दाख़िल थियल हूंदा आहिनि ऐं एक्सट्रिंसिक प्रोटीन जेके आहिनि सेल मेम्ब्रेन जे ॿाहिरि तरफ़ खां ऐं वॾा हूंदा आहिनि इन जे करे त जीअं उनखे मुख़्तलिफ़ क़िस्म जी उनखे ग़िज़ा मिले सघे जे अंदरि हीअ असां वटि नेचुरल ऑर्गेनिक सब्सटेंस कंदा आहिनि एग्जाम्पल आहिनि मीट फिश एग एंड ऑल ऑफ द थिंग्स